मजमूई तौर 3000 अरब रुपयनि खां वधीक हुअण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अबूज़ाबी पहुची वियो। वज़ीर आज़म सां गॾु परॾेही वज़ीर इसाक़ डार, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया सीनियर अॻवान बि मौजूदु। शहबाज शरीफ गॾियल अरब इमारतुनि जे सदर ऐं अबूज़ाबी जे हुक्मरान शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान समेत UAE क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। बतरफ़े इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। पाकिस्तान जो आला सतही पार्लिमानी वफ़द अॻूणे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में वॉशिंगटन, न्यूयॉर्क ऐं लंडन जे कामयाब दौरनि खां पोइ बेल्जियम जे गादी वारे हंधि ब्रसेल्स पहुची वियो। पाकिस्तानी सिफ़ारती वफ़द यूरोपीय यूनियन ऐं बेल्जियम जे आला अमलदारनि सां मुलाक़ातूं करे पाकिस्तान ख़िलाफ़ भारती जारियत बाबति आगाह कंदो ऐं ग़लति मालूमात ते ॿधल भारती मुहिम जो सराइतो जवाबु ॾींदो। ब्रसेल्स पहुचण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शहरी रहमान ऐं मुस्तक़िल मलिक जो चवणो हो त ताक़त जो इस्तेमालु कंहिं बि मसइले जो हल नाहे। भारत जो रवैयो ग़ैर ज़िम्मेवाराणो आहे। असीं पंहिंजी परॾेही पॉलिसी ऐं ज़िम्मेवारीअ बाबति चङी रीति ॼाणूं था। दुनिया एॾो वाज़े करे छॾियो आहे त पंहिंजे बचनि ऐं सरहदनि जो दिफ़ा करणु अचे थो। वज़ीर आज़म सेनेट चेयरमैन, क़ौमी असेंबली स्पीकर ऐं ॿियनि जी पघारुनि में वाध जो नोटिस वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सेनेट चेयरमैन ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। रिपोर्ट जी रोशनी में वज़ीर आज़म पघार में वाध बाबति हतमी फ़ैसिलो कंदो। ज़रियुनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म पघार में वाध ते अवामी रद्दअमल ऐं मुआशी सूरतहाल खे नज़र में रखंदे कार्रवाई करण जी हिदायत कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली जे मेंबरनि जी मुलाक़ात। आज़ाद कश्मीर जी मौजूदा सूरतहाल ते ॻाल्हियूं। वफ़द आसिफ अली ज़रदारी खे आज़ाद कश्मीर जे मसइलनि ते ऐं तरक़ियाती कमनि बाबति आगाही ॾिनी। मुलाक़ात दौरान आज़ाद कश्मीर जे मसइलनि तोड़े ख़िते जी सूरतहाल ते वीचारियो वियो। सिंध हाईकोर्ट मोरे वाक़े बाबति दरख़्वास्त ते लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। दरख़्वास्त गुज़ार वाक़े जी जांच लाइ IG सिंध पारां ठहियल कमेटी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई। दरख़्वास्त ॾींदड़ मूजिबि पुलिस ठाहियल पारां कमेटी मुफ़ादनि जो टकराउ आहे। पुलिस पाण ख़िलाफ़ शफ़ाफ़ जांच नथी करे सघे। ज़ाहिरी तौर ते पुलिस कमेटी जो बुनियादी मक़सदु पुलिस जे रद्दअमल जी जांच ऐं सिफ़ारिशूं आहिनि। मोरे जहिड़नि वाक़िअनि खे संभालण पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। वाक़े जी इंसानी जान जो नुक़सान ऐं ॿिया ज़ख़्मी मौजूदा सूरतहाल में केसुनि खे रद्द करण लाइ को बि केस नथो ठहे। दरख़्वास्त खे ॿियनि दरख़्वास्तुनि सां गॾु रद्द कयो थो वञे। अदालती हुकुमनामो। एटमी मुआहिदो न थियण ते अमरीका हमिलो कयो त अमरीका जे अॾनि खे निशानो बणाईंदासीं। ईरान जे बचाव वारे वज़ीर अज़ीज़ नासिर ज़ादा धमकी ॾेई छॾी। चवे थो जेकॾहिं ईरान ते जंग मड़ी वई त दुश्मन जो नुक़सानु ईरान खां वधीक थींदो। एटमी मुआहिदे में ईरान जी यूरेनियम जी अफ़सोदगी खे रोकण जी उमेद घटि आहे। ईरान एटमी हथियार नथो हासिल करे सघे। वॉशिंगटन में तक़रीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर ट्रंप खे ख़बर नाहे त असां ईरान खे उन जे एटमी प्रोग्राम खे रोकण लाइ काइल करे सघंदासीं या न। अॻु में इहे सोचींदो हुयसि, पर हाणे इन हवाले सां मुंहिंजो एतमाद घटिजी वियो आहे। अमरीका में गैर कानूनी मुहाजिरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। लॉस एंजलिस में मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। बाल्टीमोर, न्यूयॉर्क
अटलांटा, सैन फ्रांसिस्को ऐं शिकागो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। सैन फ्रांसिस्को मां 150 ऐं शिकागो मां 17 मुज़ाहिरो कंदड़ गिरफ़्तार। कैलिफोर्निया जे ॾखण इलाइक़नि मां 330 मुज़ाहिरो कंदड़ गिरफ़्तार। गवर्नर टेक्सास मुज़ाहिरो कंदड़नि खे मुंहुं ॾियण लाइ नेशनल गार्ड मुक़ररु करण जो ऐलान करे छॾियो। लॉस एंजलिस में फ़ौज खे शहरनि खे हिरासत में वठण जो अख़्तियार मिली वियो। 700 मैरिन्स ऐं 4000 नेशनल गार्ड लॉस एंजलिस में मुक़ररु। ऑल लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम यूनियन तरफ़ां सिंध असेंबली आरो धरणे में सॼी सिंध मां आयल लेडी हेल्थ वर्करनि जी शिरकत। सिंध लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम खे PPHI हवाले न कयो वञे। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ही प्रोग्राम शुरू कयो हो। कॉन्ट्रैक्ट ते रखियल लेडी हेल्थ वर्करनि खे पको कयो वञे। मुज़ाहिरो कंदड़नि जो मुतालबो। पिरियालो में जागरानी बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो, नौजवान मारिजी वियो। लाश रखी धरणो। कोट पुल वटि झेड़े दौरान डंडा लॻण सबबि नौजवान राजा जागीरानी मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो कोट पुल पीर जो ॻोठ रोड ते लाश रखी धरणो। क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। जाम साहब में बी सेक्शन थाने जी हद मां गुम थियल नौजवान जो लाश हथ। 4 ॾींहं अॻु गुम थियल नौजवान ज़ाहिद ख़ासखेली जो लाश केले जे बाग मां मिलियो। पुलिस ॿिनि जवाबदारनि एजाज़ ख़ासखेली ऐं महताब खे गिरफ़्तार करे वरितो। फैज़गंज में पुलिस नंढी उम्र में थींदड़ शादी खे रोकराए छॾियो। घोट कुंवार वालदेन ऐं मौलवी गिरफ़्तार। इतला ते पकाचांग जे शर कॉलोनी में थींदड़ नंढी उम्र जी शादी खे पुलिस रोकराए वरितो। लाखा रोड जे ॻोठ बगीदड़े खां आयल ॼञ यूसुफ शर जे घर में रस्मूं कयूं त पुलिस कार्रवाई कई। पुलिस घोट अदील शर, कुंवार सुहाना शर, वालिद यूसुफ शर ऐं मौलवी इमाम बख्श मेमण खे गिरफ़्तार करे वरितो। टंगवाणी में गुज़िरियल राति क़त्ल कयल नौजवान जो लाश रखी मक़तूल अबरार लाशारी जे वारसनि जो इंडस हाईवे ते टायर साड़े एहतजाज। मक़तूल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वारसनि जो मुतालबो। ऐं दहशतगर्द इसराइली फोर्सिस पारां फ़लस्तीनियन जी नस्लकुशी जो सिलसिलो जारी। इसराइली फोर्सिस जी ग़ज़ा में बमबारी सबबि 120 फ़लस्तीनी शहीद थी विया। 474 ज़ख़्मी। इमदादी मर्कज़नि ते इसराइली बमबारी में शहीद थियल फ़लस्तीनियन जो अंग 224 थी वियो। 1858 ज़ख़्मी। शहीद थियल फ़लस्तीनियन जो अंग मजमूई अंग 55 थी वियो। 1,27,394 ज़ख़्मी थिया।